असलकुम ब्राइटेस्ट फ्यूचर अकेडमी के प्लेटफॉर्म ते सभी दोस्तन ते खुश आमदीद। साथियों पाण अॼु इंग्लिश ग्रामर में प्रोनाउन केस सिखंदासीं। इन खां पहिरियों असां नाउन केस के बारे में स्टडी करे चुका आहियूं। नाउन केस जी वीडियो जी लिंक डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे। जन दोस्तन वो वीडियो न ॾिठो आहे दे कैन वॉच। सो लेट्स स्टार्ट। प्रोनाउन केस देयर आर 3 केसेस ऑफ प्रोनाउन। वन बाय वन असां स्टडी कंदासीं। सब खां पहिरियां आहे नाउन केस जंहिंखे सब्जेक्टिव फॉर्म सॼो वेंदो आहे। सेकंड आहे एक्यूज़ेटिव केस जंहिंखे ऑब्जेक्टिव फॉर्म सॼो वेंदो आहे। एंड थर्ड इज़ पॉजिटिव केस जंहिंखे जेनेटिव केस चयो वेंदो आहे। नॉमिनेटिव केस जंहिंखे सब्जेक्टिव फॉर्म में चयो वेंदो आहे। डेफिनेशन आहे सिंपल। व्हेन अ प्रोनाउन इज़ यूज्ड एज अ सब्जेक्ट ऑफ वर्ब, जॾहिं असांजो सब्जेक्ट तौर को भी प्रोनाउन इस्तेमाल कयल हुए तो उनके असां नॉमिनेटिव केस चवंदा आहियूं। नॉमिनेटिव केस जनरली कम्स बिफोर द वर्ब। नॉमिनेटिव केस असांजो वर्ब खां पहिरियां इस्तेमाल थींदो आहे, वर्ब खां पहिरियां ईंदो आहे। जीअं एग्जाम्पल ॾिनल आहे, ही नोज़ ऑल अबाउट मी। वर्ड जेको ही आहे इहो वर्ब नोज़ खां पहिरियां आयल आहे। इट मीन्स इहो असांजो नॉमिनेटिव केस आहे। देयर आर ऑल नॉमिनेटिव केस। I, we, you, they, he, she, it जेके असांजा सब्जेक्ट हूंदा आहिनि दे आर कॉल्ड नॉमिनेटिव केस। सेकंड इज़ एक्यूज़ेटिव केस जंहिंखे ऑब्जेक्टिव फॉर्म चयो वेंदो आहे। एक्यूज़ेटिव केस कम्स आफ्टर अ वर्ब। नॉमिनेटिव कम्स बिफोर अ वर्ब and accusative comes after a verb. As she was calling him, word him is used after a verb, so it is called accusative. Here she is used before a verb, so it is called nominative case. she जेको आहे वर्ब खां पहिरियां इस्तेमालु कयल आहे वर्ड, इन करे इहो असांजो नॉमिनेटिव केस थींदो। जॾहिं त हिम जेको वर्ड आहे उहो न वर्ब खां बाद में इस्तेमालु कयल आहे, इन करे असां हिनखे एक्यूज़ेटिव केस चवंदासीं। सेम एज सेकंड, वी हैव पनिश्ड देम। वर्ड पनिश असांजो पनिश खां बाद में वर्ड असांजो इस्तेमालु देम थियल आहे। प्रोनाउन इहो असांजो एक्यूज़ेटिव केस आहे, ऑब्जेक्ट तौरु इस्तेमालु कयल आहे। जॾहिं त वी एज़ अ सब्जेक्ट तौरु इस्तेमालु कयल आहे त वी असांजो नॉमिनेटिव केस थी वेंदो एंड देम असांजो एक्यूज़ेटिव केस थी वेंदो। सेम एज थर्ड सेंटेंस आहे, दे लाइक अस वर्ब खां बाद में इस्तेमालु कयल आहे, इन करे इहो असांजो एक्यूज़ेटिव थी वेंदो। जॾहिं त दे जेको आहे वर्ब खां पहिरियां इस्तेमालु थियल आहे, इहो नॉमिनेटिव केस थी वेंदो। हेठि ॾिनल सभु लफ़्ज़ जेके आहिनि इहे असांजा एक्यूज़ेटिव केस आहिनि। मी, अस, यू, देम, हिम, हर, इट। हिननि सभिनी जी लिस्ट लास्ट में टेबल तौरु ॾिनल आहे। पॉजिटिव केस जंहिंखे जेनेटिव केस चयो वेंदो आहे। टू शो ऑनरशिप, पॉजिटिव केस जीअं असां पहिरियां पढ़ी आयासीं त ऑनरशिप ज़ाहिर करण जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। पॉजिटिव केस असांजा प्रोनाउन जा बि थींदा आहिनि, पॉजिटिव केस असां एडजेक्टिव जा बि थींदा आहिनि। सो असां अॻिते एडजेक्टिव जा सिखंदासीं, फ़िलहालु एक प्रोनाउन जा आहिनि। पॉजिटिव प्रोनाउन्स आर यूज़्ड आफ्टर अ नाउन आर विदाउट अ नाउन, यानी कि जेको पॉजिटिव प्रोनाउन केस हूंदा आहिनि उहे असांजा नाउन खां बाद में इस्तेमालु थींदा आहिनि या वरी बिना नाउन जी। जीअं दिस कार इज़ माइन। कार लफ़्ज़ असांजो नाउन आहे, नाउन खां बाद में पोज़ीशन ज़ाहिर करण जे लाइ वर्ड माइन इस्तेमालु कयल आहे। माइन इज़ अ प्रोनाउन पॉजिटिव केस। जीअं सेकंड सेंटेंस आहे, दीज चेयर्स आर हर्स। वर्ड हर्स इज़ अ पॉजिटिव केस ऑफ प्रोनाउन, छाकाणि जो वर्ड चेयर असांजो नाउन आहे। नाउन खां बाद में इस्तेमालु कयल लफ़्ज़ असांजो जेको पोज़ीशन ॾेखारे उहो असांजो प्रोनाउन पॉजिटिव केस हूंदो आहे। जीअं हेठि लिस्ट ॾिनल आहे लफ़्ज़नि जी, ही सभु प्रोनाउन पॉजिटिव केस आहिनि। माइन, यूअर्स, अवर्स, देयर्स, हिज, हर्स, इट्स। पॉजिटिव एडजेक्टिव अक्सर दोस्त इन्हनि में कंफ्यूज़ थी वेंदा आहिनि त पॉजिटिव असांजा एडजेक्टिव जा कहिड़ा आहिनि, पॉजिटिव असांजा प्रोनाउन जा कहिड़ा आहिनि। तो दोस्तों जीअं त तव्हांखे हिते पहिरियां ॿुधाया आहियूं त पॉजिटिव प्रोनाउंस यूज़्ड आफ्टर अ नाउन आर विदाउट नाउन, पर जेके एडजेक्टिव पॉजिटिव केस हूंदा आहिनि, एडजेक्टिव पॉजिटिव केस पॉजिटिव एडजेक्टिव्स आर यूज़्ड बिफोर अ नाउन, यानी कि एडजेक्टिव जा जेके पॉजिटिव केस थींदा आहिनि उहे हमेशह नाउन खां पहिरियां इस्तेमालु थींदा आहिनि। जीअं दिस इज़ माई कार, हेयर माई वर्ड इज़ अ पॉजिटिव, कार नाउन आहे, नाउन खां पहिरियां इस्तेमालु थियल आहे, त यानी कि इहो असांजो एडजेक्टिव जो पॉजिटिव केस आहे। सेम एज सेकंड सेंटेंस, दिस इज़ हिज बुक। हिज इज़ अ पॉजिटिव केस,
बुक इज़ अ नाउन. नाउन खां पहिरियां हिज़ इस्तेमालु थियल आहे. इट मीन्स इट इज़ अ पॉजिटिव एडजेक्टिव. ही सॼी ॾिनल लिस्ट जेकी आहे पॉजिटिव एडजेक्टिव जी आहे. माय, अवर, यूअर, देयर, हर, हिज, इट्स. कॉन्फिडेंट. ही हिन जो साॻियो ई मतिलबु आहे जेको तव्हांखे मां प्रीवियस लेक्चर में सम्झायसि. दोस्त भुलिजी पवंदा आहिनि त कहिड़ो असांजो पॉजिटिव केस एडजेक्टिव जो आहे, कहिड़ो पॉजिटिव केस प्रोनाउन जो आहे. सो वेरी सिंपल. दिस इज़ हिज कार. हिज इज़ अ पॉजिटिव वर्ड. पोज़ीशन ज़ाहिर करण जे लाइ इस्तेमालु कयल आहे. कार इज़ अ नाउन. हाणे नाउन खां पहिरियां इस्तेमालु थियो. इट मीन्स इहो असांजो एडजेक्टिव जो पॉजिटिव केस आहे. यूज़्ड बिफोर अ नाउन. नाउन खां पहिरियां जेको पोज़ीशन जे लाइ लफ़्ज़ इस्तेमालु थिए उहो असांजो एडजेक्टिव पॉजिटिव केस थींदो. वाइल नाउन खां जेको बाद में इस्तेमालु थिए या बिना नाउन जे उहो असांजो प्रोनाउन पॉजिटिव केस थींदो. दिस कार इज़ हिज. हेयर हिज अ प्रोनाउन केस बिकॉज यूज़्ड आफ्टर अ नाउन. नाउन खां बाद में इस्तेमालु कयल आहे. यूज़्ड आफ्टर नाउन त उहो असांजो प्रोनाउन केस आहे. यूज़्ड बिफोर अ नाउन उहो असांजो एडजेक्टिव केस आहे. ही टेबल ॾिनल आहे. स्क्रीनशॉट कढी पाण वटि लिखी रखंदा. नॉमिनेटिव केस आहे उन जो एक्यूज़ेटिव केस मी ठहंदो. जॾहिं त प्रोनाउन पॉजिटिव केस जेको आहे माइन ठहंदो ऐं एडजेक्टिव पॉजिटिव केस माइ ठहंदो. हिननि सभिनि जी लिस्ट ॾिनल आहे. वी, यू, दे, ई, शी, इट. नोट कंदा हलंदा. उनखां अलावा अक्सर असांजे एग्ज़ाम में एरर डिटेक्शन तौरु या फिल इन द ब्लैंक्स तौरु ही कुझु जुमलनि जे हवाले सां यूज़ेज ॾिनो ईंदो आहे पॉजिटिव केस जी. द पॉजिटिव केस ऑफ वन इज़ वंस. वन जो पॉजिटिव केस जेको आहे वंस थींदो आहे जॾहिं त एवरी वन ऐं एवरी बॉडी जो पॉजिटिव केस जेको आहे हिस थींदो आहे. जीअं हिकिड़ी ॿ एग्ज़ाम्पल लिखियल आहिनि. वन शुड ट्राई. हाणे अक्सर दोस्त हिते हिज़ लिखंदा त इहो असांजो ग़लति थी वेंदो. के हर लिखंदा आहिनि. वन जॾहिं लॻल हुजे त वन जो पॉजिटिव केस असांजो वंस थींदो ऐं एवरी वन एवरी बॉडी जो पॉजिटिव केस हिस थींदो. थैंक्स फॉर वॉचिंग. आई होप तव्हांखे वीडियो पसंदि आयो हुयो. जेकॾहिं पसंदि आयो हुजे त लाइक शेयर कमेंट ऐं सब्सक्राइब लाज़मन कंदा. महिरबानी.